जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज ते तव्हां सभिनि जो स्वागत आहे। पंहिंजी मिठड़ी ॿोली सिंधीअ में मां तव्हां सां गॾु शेयर कंदी आहियां कुझु सिंधी कथाऊं, सिंधी भॼन, कुझु सिंधी रेसिपियूं ऐं दादीअ जा घरेलू नुस्ख़ा। अॼु मां तव्हांखे होलीअ जे ॾिण जे बारे में ॿुधाईंदसि, लेकिन तव्हां उन खां पहिरीं मुंहिंजे चैनल ते पहिरियों बार आया हुजो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, पासे में ॾिनल बेल आइकन ते ज़रूरु क्लिक कंदा, जंहिंसां कि तव्हांखे मुंहिंजे नए वीडियो जो नोटिफिकेशन सभिनि खां पहिरीं मिलंदो। त अचो ॿुधूं था होलीअ जी कथा, पूॼा ऐं विधि। होली 2 ॾींहंनि जो त्योहारु आहे जेको कि फगुन जी सतनारायण जे ॾींहुं पवंदो आहे। हिकिड़े ॾींहुं त होलिका ॿार बि आहे ऐं ॿिए ॾींहुं रंग ऐं गुलनि सां होली खेल बि आहे। त केतिरी त सुंदर व्यवस्था आहे सनातन धर्म जी। होलीअ जो जेको पहिरियों ॾींहुं, उन ॾींहुं सॼो ॾींहुं विर्त रखी करे राति जो होली ॿारे करे पोइ विर्त छोड़बो आहे ऐं ॿियो ॾींहुं मौज मस्ती ऐं खाइण पीअण जो ॾींहुं हूंदो आहे। त अचो ॿुधो त होलीअ जे ॾींहं जी पूॼा ऐं विधि। होलीअ जो त्योहारु सत्य ते असत्य जी विजय जो प्रतीक आहे। जीअं त तव्हां सभिनि खे प्रहलाद जी कथा जी त ख़बर ई आहे त पाण सिंधी बि पंहिंजे पुट ऐं परिवार लाइ होलीअ जो विर्त रखंदा आहियूं ऐं नई कुंवार बि पुट जी आशा ते विर्त रखंदी आहिनि ऐं सॼो ॾींहुं निराहार रही करे विर्त रखिबो आहे। शाम जो संझा महिल होली ॿारण जो महूरत ते होली ॿारबी आहे। कुझु माताऊं घर में होलिका ॿारंदियूं आहिनि ऐं कुझु मंदरनि में ऐं पंहिंजे कॉलोनी ऐं गलियुनि में बि होलिकाऊं ॿारींदियूं आहिनि। माताऊं ऐं भेनरूं जेको गलीअ या कॉलोनी में होलिका ॿारबी आहे, उन मां कंडो खणी करे पंहिंजे घर में जेकी होलिका ठाहिबी आहे उनखे ॿारींदियूं आहिनि। असीं बि घर में होलिका ॿारींदा आहियूं। हाणे मां तव्हांखे ॿुधायां थी त होलीअ जे ॾींहुं पाण छा कंदा आहियूं। शाम जो सभिनि खां पहिरीं पाण कुटी तयारु कंदा आहियूं। कुटीअ जे लाइ कणिक जो अटो ऐं उन में थोरो सो जव जो अटो गॾींदा आहियूं ऐं टाइट करे अटो लॻाईंदा आहियूं। उन मां 5 या 7 वॾा रोट ठाहिबा आहिनि ऐं 2 नंढा रोट ठाहिबा आहिनि जेके पूॼा महिल अलॻि सां खपंदा आहिनि। ऐं हाणे रोटनि खे चौधारी कचे सुट सां लपेटे करे तवे ते पचाइबो आहे। पोइ हुनखे थधो करे खंडु ऐं घी मिलाए करे कुटी ठाहिबी आहे। या कुटी खे तव्हां कुटे बि था सघो या वरी मिक्सी में पीसे करे बि तयारु करे था सघो। पोइ पूॼा जी तयारी करबी आहे। पट खे साफ़ करे उन ते अटे सां स्वास्तिक ठाहे करे उन मथां रेतीअ जो ढेर ठाहे करे उन ते कंडियुनि जो ढेर ठाहे करे जबल वांगुरु ठाहिबो आहे। ऐं उन खां पोइ हिकु कंडो तव्हां घर मां ॿारो या त गैस ते या वरी तव्हांजी गलीअ या किथे मंदर जे अॻियां होलिका ॿरंदी हुजे उते उहो कंडो छॾे करे उतां ॿरियल कंडो खणी अची करे पंहिंजे घर में होलिका ॿारबी आहे। उनखे हवा करे करे ॿारिजे ऐं उन खां पोइ जेकी 2 मानियूं अलॻि रखियूं आहिनि उन ते पचाइजे। हिकिड़ी त पूरी उन होलिका में पई हुजे ऐं ॿी जॾहिं पची वञे उनखे खणी करे उन कुटीअ जे प्रसाद में भोरे करे गॾे छॾिजे। उन खां पोइ कुमकुम या गुलाल हुन अग्नि में विझी करे तिलक लॻाइजे। गिहर ऐं कुटीअ जो प्रसाद विझिजे। के माण्हू फल फ्रूट बि विझंदा आहिनि। नारियल भञी करे उहो बि टुकुर हुन में विझिजे। उन खां पोइ पाणी ऐं ज्वर खंड जो अखो हथ में खणी करे अग्नि ऐं चौधारी विझिजे। उन खां पोइ पलव पाइजनि ऐं फेरा लॻाइजनि। उन खां पोइ न्याणीअ खां प्रसाद वठी व्रत छोड़िजे ऐं पोइ पंहिंजे सभिनि वॾनि जो आशीर्वाद वठिजे। तव्हां अगरि घर में होलिका नथा ॿारे सघो त नंढिड़ो सो हवन करे था सघो। इन त्योहार खे सभई आनंद ऐं उल्लास सां मल्हाईंदा आहिनि। इन ॾींहुं गिहर ऐं थधाईअ जो सोण ज़रूरु करबो आहे। थधाई, मिठी मानी ऐं पलव जो वीडियो मां तव्हां सां गॾु पहिरीं शेयर करे चुकी आहियां। उन जी लिंक मां तव्हांखे डिस्क्रिप्शन बॉक्स में ॾेई छॾंदसि। त हाणे इहो तव्हांखे वीडियो मुंहिंजो होलिका जो कीअं लॻो ज़रूरु कमेंट बॉक्स में ॿुधाईंदा। पंहिंजे सिंधी भाउर भेनरुनि में मुंहिंजे वीडियो खे शेयर कंदा। चैनल ते पहिरियों बार आया हुजो त चैनल खे सब्सक्राइब कंदा। पासे में ॾिनल बेल आइकन ते ज़रूरु क्लिक कंदा, जंहिंसां कि तव्हांखे नए वीडियो नोटिफिकेशन सभिनि खां पहिरीं मिलेव। वरी मिलंदासीं नए वीडियो सां गॾु। तेसिताईं सभिनि खे जय झूलेलाल ऐं जय श्री कृष्ण।